हाँ जी नाज़रीन, हर साल जीअं हिन साल भी सिंध जो बम्पर फसल खजीअ फसल तैयार थी ऐलान शुरू थी वियो आहे। वाढी शुरू लॻियूं आहिनि, पेड़ लॻण शुरू थिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां मज़दूर तनज़ीम जो उहे अचणु शुरू थी विया आहिनि। अचो त बेखरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो हिननि सीज़न में जेको आहे सो रेट कीअं था मिलनि, केतिरी महांगाई तौर ते असरु पियो आहे हिन जे खजूर ते, खजियुनि जे वापार ते। त असां इहो ई चवणु चाहींदासीं हिन वक़्तु जेका खजीअ जी मौसम आहे उहा कटाईअ जो जेको आहे सिलसिलो उहो जारी आहे ऐं हिन 50% जेको आहे खजी कटिजी चुकी आहे। पर हिन वक़्तु जेको बरसाति पई हले ऐं असांखे जेको अंदेशो हुयो त हिकिड़ो चकर त असांखे बरसाति नुक़सानु थी ॾिए हिकु, ऐं ॿियो जेको असांजे खजूर मंडीअ में जेके कुझु असांजूं नाम निहाद तंज़ीमूं आहिनि जिन जी ख़ामोशीअ जे सबबु जेको आहे सो असां ते हर क़िस्म जो जेके खजीअ जे मंडीअ जा दलाल आहिनि जेके उन ज़ुल्म बर्पा कयो आहे ऐं असांजी जेका हुकूमत आहे उहा बि ख़ामोश लॻी पई आहे। जॾहिं तव्हां ॾिसो मंडीअ में असांजो माल वञे थो त हिन वक़्तु रेट जेको आहे 1500 खां वठी 3000 5000 ताईं लॻो पियो आहे, जेको मां सम्झां थो त खजी जेको आहे सो असांखे वञी 3000 3500 में पए थी। उनखां पोइ खजीअ जी कटाईअ जी मज़दूरी आहे, इन जी सार संभाल आहे, सॼो साल इन जी महिनत आहे जेका असां कयूं था, भाण था ॾियूं, त असांखे खजीअ में हिन वक़्तु कोई बि मतिलबु बचत न आहे। दलाल सफ़ा माण्हुनि खे जेके आबादगार उन्हनि खे कोही लाहिनि था ऐं 45,000 रुपयो दॿो आहे रंग काठ जो, ऐं छुहारा वरी विकिणनि था 3,000 4,000 5,000 रुपया मण। हाणे उन मालिक खे मज़ूरी बि नथी लहे। पर वॾी ॻाल्हि इहा आहे फ़क़ीरनि बि पीनण छॾे ॾिनो आहे। माना छुहारा एतिरा त सस्ता आहिनि, 20 रुपया किलो थो हले। एतिरो ज़ुल्म आहे मंडीअ में जो इंतिहा न आहे। कुल दलाल पंहिंजा पेट भरे करे पोइ था आबादगारनि खे ॾिए। हिन टाइम जेको असां रंग काठ जो दॿो वठंदा हुआसीं अॻे सस्तो मिलंदो, हाणे 50,000 जो थी वियो आहे। उन टाइम असांखे दलाल हाणे नथा ॾियनि उहो माना प्रॉफिट जेको 5,000 4,000 रुपया असांजो रेट छुहारो था खपाइनि। महांगाई मज़दूरी असांजी अरूज ते चढ़ी वई आहे, जेका हर साल असां भरींदा हुआसीं 600 700 रुपया, हाणे थी विया 1000 1100 रुपया। हा ट्रैक्टरनि जा तेल आहिनि, ख़र्च आहिनि वग़ैरह, ॿियो मथां बरसाति आहे, हर शइ आहे, असांखे वॾा वॾा नुक़सान था पवनि। उते मंडी में असांखे सही रेट प्रॉफिट नथो मिले, दलालनि जी सॼी पाण में मिली भगत आहे। बसि इहे ई हालात आहिनि, बसि अलाह को बहितर करे।